1000 कम हुजन छॾे बि हीअ मजलिस तोखे हाज़िरी ॾियणी आहे। हाँ वरी हाणे रबियुल अव्वल रात बीहंदो इंशाअल्लाह। पोइ जेको रबियुल अव्वल शरीफ जी 14 जी शाम 15 जी रात थींदी। अंग्रेजी महीनो ही सेप्टेम्बर पूरो थींदो अक्टूबर जी 1 तारीख़। 1 अक्टूबर जी शाम 2 जी रात फजलाबाद शरीफ मातली में मुझे मुर्शिद मिठड़न जो उर्स मुबारक। सभिनी के दावत आहे। मुझे भाइरुनि खे मुझे भेनरुनि खे नंढनि खे वॾनि खे सभिनी खे दावत आहे। क़बूल आहे, क़बूल आहे इहा दावत। पर इहा दावत ॿियनि ताईं बि पहुचाईंदो। घटि में घटि हिकिड़ो फ़कीर 50 माण्हुनि ताईं पैगाम पहुचाईंदो। इन मुहम्मदी महफ़िल में तव्हांखे शरीक थियणो आहे। ओ मिठा पंहिंजे बच्चनि खे सुधार, पंहिंजे औलाद के नेक सालियो सदोरो बनाए। इहो तुंहिंजे लाइ दुनिया जो भी सुख आ, राहत आ, फरहत आ, कब्र जे लाइ भी जन्नत आ, आखिरत जो भी छोटकर। औलाद सालियो हूंदो न तूं पोड़ो थी वेंदे त इहो तुंहिंजो सहारो थींदो। सालियो औलाद, फर्मा बरदार औलाद तुंहिंजे कुराड़प जो सहारो थींदो। मरी वञी कब्र में पवंदे औलाद जे नेकियुनि जो अजर तोखे कब्र में मिलंदो रहंदो। क़यामत जे ॾियारे उथंदे त सालियो औलाद जे सदके रब तोखे बख़्शे जन्नत जो हक़दार बणाए। अॼु मां तव्हां खां इहो वाइदो वठंदुसि। मूंसां अॼु पको वाइदो कयो त तव्हां पंहिंजे औलाद खे सुधारण जी हर